नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस खे अॼु क़ौमी शाहराहनि ते तैनात थिए 23 साल पूरा थिया आहिनि। मोटरवे पुलिस जो मक़सदु माण्हुनि जे सफ़र खे आसान ऐं महफ़ूज़ बणाइणु आहे। ईमानदारी, इख़लाक़ ऐं माण्हुनि जी मदद जे करे मोटरवे पुलिस मुल्क ऐं दुनिया में नालो कमायो आहे। IG मोटरवे पुलिस डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG डॉक्टर आफ्ताब अहमद पठान, DIG गुलाम सरवर भैयो ऐं सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जी हिदायत ते DSP राशिद अली शाह बीट 29 कंडियारो मोटरवे पुलिस जी 23 रेज़िंग डे जे मौके ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया विया, जंहिंमें मोटरवे पुलिस जे एडमिन अजीब अली, इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो ऐं ॿिनि ऑफिसरनि शिरकत कई। इन मौके ते केक काटियो वियो। क़ुरान खानी ऐं डिपार्टमेंट ऐं मुल्क ऐं क़ौम लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं। इन खां अलावा फ्लैग मार्च, शहीदनि जे वारसनि खे गुलदस्ता ऐं तोहफ़ा पिणु ॾिना विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।